कोस्तां जूं हज़ार एकड़ ज़मीनूं जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे विकिरो कंदड़ लैंड माफ़िया अॻवान गुलाम नबी पालारी ऐं तपेदार फेरो डावच नाला मैच करे दे हथल बुथ में दरगाह हुंदल शाह जे क़ब्रस्तान वेझो हिकु वॾे सनअती ख़ानदान तबाह जे 385 एकड़ ऐं मक़ामी माण्हुनि जी 100 एकड़ ज़मीन फलकनाथ बिल्डर खे 1 अरब रुपयनि में विकिरो करे छॾी आहे। मिलियल ॼाण मूजिबि सनअतकार जालसाज़ी ख़िलाफ़ इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि तोड़े मौजूदनि खे दांव ॾिनियूं पर उनजो को बि खड़तेल न आहे निकितो। ज़रियनि वटां मिलियल ॼाण मूजिबि सनअतकार इलाइक़े जे चूंडियल नुमाइंदनि खे दांव ॾिनी आहे त 20 साल अॻु ज़मीन ख़रीद करे गुलाम नबी पालारी खे चौकीदार मुक़ररु कयो हो, जंहिं तपेदार फेरो डावच सां मिली संदन ज़मीन विकिरो करे छॾी आहे। सनअतकार चूंडियल नुमाइंदनि खे दांव ॾिनी त 385 एकड़ ज़मीन ख़रीद करे 5 एकड़ ज़मीन क़ब्रस्तान लाइ मुख़्तस कई हुई। उन ज़मीन ते लैंड माफ़िया अॻवान पेट्रोल पंप ऐं शॉपिंग सेंटर तइमीर कराए रहियो आहे। ज़रियनि मूजिबि लैंड माफ़िया ग्रुप उन ई ज़मीन जे भरिसां मक़ामी माण्हुनि जी 100 एकड़ ज़मीन तपेदार फेरो डावच सां मिली जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे उहा ज़मीन बि फलकनाथ बिल्डर खे 20 लाख रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां विकिरो करे छॾी आहे। ज़मीन जे मालिकनि पारां दांव करण ते गुलाम नबी पालारी खेनि 50,000 रुपया फ़ी एकड़ जे हिसाब सां रक़म ॾेई खेनि ख़ामोश करायो आहे। DC जामशरो फरीदुद्दीन मुस्तफ़ा खे कोस्तां जी 1000 एकड़ ज़मीन जालसाज़ी ज़रिए विकिरो करण वारे मामले जी नोटिस वठी जालसाज़ी में मुलवस लैंड माफ़िया ग्रुप ऐं तपेदार फेरो डावच ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई करे